ही आहे मिस्टर बनी ऐं ही आहे मिस्टर डायनासोर। ही ॿई तमामु सुठा दोस्त आहिनि, पर ही ॿई त मुंहिंजा हथ आहिनि ऐं इन्हनि जी मदद सां मां ही शैडो पपेट्स ठाहे रही हुयसि। हीअं आहे न दिलचस्प? छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त शैडो या पाछो कीअं ठहंदो आहे? A shadow is made when an object blocks light. यानी शैडो या पाछो उन वक़्तु ठहंदो आहे जॾहिं का शइ लाइट खे रोके। We can only see shadows of objects that are visible to eyes. असां रुगो उन्हनि शयुनि जा पाछा ॾिसी सघूं था जिन शयुनि खे असां आसानी सां ॾिसी सघूं था, जीअं त ही वण, बेंच ऐं ही मुंहिंजा पसंदीदा झूला ऐं ही आहे मुंहिंजो पाछो। हवा यानी एयर जो पाछो न ठहंदो आहे। त छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त असां हवा खे छो नथा ॾिसी सघूं? Why can't we see the air around us? Air is transparent to our eyes. यानी छाकाणि त हवा शफ़ाफ़ आहे ऐं असांखे नज़र न ईंदी आहे, इन करे हवा जो पाछो न ठहंदो आहे। छाकाणि त शफ़ाफ़ शयुनि मां रोशनी गुज़री सघंदी आहे। A transparent object will not make any shadow, as light will pass straight through it. तव्हां सभिनी खे इहा ख़बर हूंदी त The sun is a very bright natural light source. ऐं जेसि ताईं टाइम ॾिसण लाइ वॉच ईजाद न थी हुई त माण्हू सिज जी रोशनीअ मां ठहंदड़ पाछे जी मदद सां वक़्तु मालूम कंदा हुआ। डिघा पाछा यानी लॉन्गेस्ट शैडो उन वक़्तु ठहंदा आहिनि जॾहिं सिज उभरे ऐं ॾींहं जी शुरूआत थी रही हुजे, या वरी सिज लहण वक़्तु जॾहिं ॾींहुं पूरो थी रहियो हुजे। इन ॿिन्ही वक़्तनि ते सिज आसमान में हेठीं सिता ते हूंदो आहे। The sun casts the longest shadows at the beginning and at the end of the day, when the sun is lowest in the sky. सिज जॾहिं आसमान में मथां ई सिता ते हूंदो आहे त नंढा पाछा ठहंदा आहिनि। The sun casts the shortest shadows at midday, when the sun is highest in the sky. Now it's your turn. Find out how people used to make sundials to estimate time. Make your own sundial to investigate.